खैरपुर मां खे ख़बर ॾींदा हलूं। अकबर मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ कोट टिडिजी जे ॻोठ अब्दुल रज़ाक वाला मां मुबैना 17 अक्टूबर ते हथियारबंदनि हथां मुबैना घर में घिरी फुरलट बैदि 9 दर्जे जी शागिर्दियाणी नौजवान नारी मुस्मात तैयबा धीअ मोहम्मद सुलेमान वाला खैरपुर जे फैमिली जज मिसिस नूर सबा जी अदालत में पेश थी पंहिंजो बयान रिकॉर्ड कराईंदे जणायो त जवाबदार ज़फ़र अली, मीर खान, एजाज़ अली उर्फ पखी, मुश्ताक ऐं शहज़ादो बिरोही जतोई तारीख़ 17 अक्टूबर ते असांजे घर में हथियारनि जे ज़ोर ते दाख़िल थी घर भातुनि खे यरगुमाल बणाए घर में रखियल 8 तोला सोना ज़ेवर ऐं 1.5 लख रुपया रोक हिक राइफल फुरण बैदि मूंखे ज़बरदस्ती वारनि मां गेले हिक कार में अगवा करे नामालूम हंध रखियऊं ऐं नशो ॾींदा रहिया ऐं नशे जी हालत में मुख़्तलिफ़ जायुनि ते रहाईंदा हुआ ऐं वहशी जवाबदारनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूं सां ज़ना पिणु कंदा रहिया। हुन अदालत खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि इबरतनाक सज़ा ॾियारी वञे। जवाबदार तव्हांखे खणी विया अगवा करे विया तव्हांजे घर मां फुरलुट कयूं उन्हनि खे तव्हां सुञातो आहे? जी 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 छा नाला आहिनि उन्हनि जा? ज़फ़र, मुश्ताक, मीर खान, एजाज़, शहज़ाद जी। ॿिया बि कुझु हुया जेके मूंखे नाला ख़बर न आहिनि। जी ठीकु आहे। तव्हां उहे अणसुञातल आहिनि जेके तव्हां उन्हनि खे नथा सुञाणो जी पिया। जी ठीकु बाबा। पोइ तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखंदा रहिया? जी जी जी। बाद में तव्हांखे वजु मिलियो तव्हां उतां निकिरी आहियो? जी जॾहिं मूंखे वधि मिलियो त मां उतां निकिरी आहियां। ठीकु आहे। हाणे तव्हांखे परेशान था कनि पिया तव्हांजे जेको अगवा जो केस दाख़िल थियल आहे उनखे हथु खणाइण तां केरु केरु तव्हांखे धमकाए थो पियो? जी धमकाइनि बि था ऐं प्रेशराइज़ बि कनि था ऐं असांजी मूंखे ऐं मुंहिंजे माउ बाप खे जान खे उन्हनि उहे धमकियूं जानलेवा धमकियूं था ॾियनि। पुलिस छा थी करे? पुलिस का कार्रवाई कई आहे? पुलिस का जवाबदारनि खे गिरफ़्तार करे थी? कोई कार्रवाई न कई आहे, उन्हनि खे गिरफ़्तार न कयो आहे। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे पई? नथी करे। उहे आहिनि साम्हूं उहे उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे, गुमदा वठनि था। जी उहे साम्हूं आहिनि लेकिन पुलिस हाणे गिरफ़्तार तव्हांजो मुतालबो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। तव्हांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी